नओं दंबालो वेझो सिम नाले के तक़रीबन 100 फुट घारो पइजी वियो आहे, जंहिं सबब केतिराई ॻोठ ऐं फसल पाणी हेठि अची विया आहिनि। ॻोठाणा अज़ाब में मुब्तला थी विया, पर आपाशी अमलदारनि अञा ताईं के इसराइता क़दम नाहिनि खंया। सिम नाले खे घारो लॻण सबब ॻोठ करड़ पंवर, ॻोठ पताशो पंवर, ॻोठ भारू पटेल, सोनू कोहली, फैज़ दर्स, कासिम कुंभार समेत ॿिया इलाइक़ा सख़्त मुतासिर थिया आहिनि। सवे एकड़नि ते बीठल फसल बि ॿुॾी वियो आहे। मुतासिर ॻोठाणनि एहतजाज कंदे ॿुधायो त एतिरो वॾो घारो सिम नाले खे पियो आहे, पर के बि इंतिज़ामी अमलदार चूंडियल नुमाइंदा तोड़े इरिगेशन अमलो न पहुतो आहे। हुन जो त असांजा घर ऐं हुन में पियल अनाज, खाधे पीते समेत क़ीमती सामान ॿुॾी वियो आहे। उन मौक़े ते इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ शख़्सियत हाजी शकील आराइन घारे वारे हंध पहुची एहतजाज कंदड़ मुतासिरीन खे तुर्त घारो बंदि कराइण जी ख़ातिरी कराई। होॾां मुतासिरीन वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, डीसी बदीन समेत सभिनी वसवारनि खे मदद जी अपील कई आहे।